वेलकम। अॼु 9 मुहर्रम आहे, सुभाणे यौम आशूर 10 मुहर्रम आहे। हीउ वाक़ियो बैनुल अक़वामी तरह ॼातो सुञातो सम्झियो वञे थो। पोइ ॻाल्हि इहा आहे त हर माण्हू जो पंहिंजो दिमाग़ु आहे, उनखे अंडरस्टैंड करण जो। असां इंसानी लेवल ते जेको जीअं मूं चयो त सॼी दुनिया में इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त UN खे मासूमियत जो सिंबल घुरिबो हो, इंसानी हक़ूक़ ते प्रोग्राम कनि पिया, ॿारनि औरतुनि समेत। पोइ हुननि वॾी सर्च कई ऐं हुननि उन प्रोग्राम जो नालो ॾिनो शहज़ादो अली असगर। छा लाइ त हीअ जेका क़ुर्बानी आहे इहा बेमिसाल आहे। 6 महीननि जो खीर पियाक ॿार जेको पाणीअ लाइ उञियो आहे ऐं उनखे तीर हंयो थो वञे ॻिचीअ में। अहिड़ी मासूमियत, अहिड़ो दर्द हर साहिब औलाद सम्झी सघे थो त हीउ वाक़ई करबला इंसान जी तारीख़ में अणमट हक़ ऐं बातिल, सच ऐं कूड़ जो महरको आहे। सदाईं अहिड़ा वाक़ियात माण्हू जो हौसलो बुलंद कनि था। नेल्सन मंडेला अज़ीम लीडर 70 साल जेल में रहियो। जेल दौरान चए थो त मां विच में टुटुमि, मूं सोचियो त जेकर हिननि सां आण मञे पंहिंजी जान छॾायां। ही तमामु नेचुरल फीलिंग आहे। पोइ मूंखे वाक़ई करबला यादि आयो त इमाम हुसैन पंहिंजे आल अयाल सां सिर जी क़ुर्बानी ॾेई पर बैयत न कई, पर आण न मञी ऐं मां शींहं थी वियुसि। महात्मा गांधी चयो त वाक़ई करबला इहो ॿुधाए थो त इस्लाम जी अज़मत में सब्र ऐं क़ुर्बानी आहे जंहिंसां हू अॻिते वधियो आहे, ऐं उन जी अलामत आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम। अहिड़ा खोड़ मां कोट ॾेई सघां थो, पर मां इहो चाहियां थो त असां हिन वाक़े खे पंहिंजी पूरी अज़मतुनि सां सम्झूं, अॻिते हलूं, ऐं इन में असां लतीफ़ सरकार जो ज़िक्र केॾारो जे हवाले सां ज़रूरु कंदासीं। सूफ़ी छा आहे? सूफ़ी जा जेके ई गुण आहिनि, ख़सलतूं आहिनि, रवैया आहिनि, से सभु वाक़ई करबला में नज़र अचनि था। पहिरियों सूफ़ीअ जो अंग आहे अदम तशद्दुद, ऐं इमाम हुसैन ऐलान थो करे त मां जंग करणु न आयो आहियां। तव्हांखे जेकॾहिं मां पसंदि न आहियां त मूंखे छॾियो त कंहिं मां ॿिए पासे हलियो वञा। उन में सिंध जो ज़िक्र बि अचे थो। जी सबूत तौरु हाणे 3 ॾींहंनि जे प्यासे हुजण खां पोइ जॾहिं बीबी सकीना अची हज़रत अब्बास खे चए थी त अली असगर बि प्यासो आहे, मां बि उञायल आहियां, चाचा पाणी ॾे। चए थो मूंखे इजाज़त वठी ॾे इमाम खां। सकीना जी फ़रियाद पखाल खणी अचे थो हज़रत अब्बास, त इमाम हुसैन चए थो अब्बास असां जंग करणु न आया आहियूं, इन्ही शर्त ते तोखे इजाज़त ॾियां थो त ॿारनि लाइ पाणी खणी आ फुरात मां, त तूं जंग न कंदे, तूं विढ़ंदे न। जी हाज़िर इमाम। हालांकि उहो एॾो जांठो जवान हो, जिन बि हिन तारीख़ खे पढ़ियो आहे उहे ॼाणनि था। अॼु बि अलम तव्हां उनजी निशानी आहे। हिकिड़े उर्दू जे शाइर चयो
त उहो पाणी नसीब न थियो। प्यासा लब आओ प्यासा लब जाओ, ज़िंदगी है फुरात का दरिया। सिंध सॼी जेका प्यासी आहे, उञायल आहे, जंहिंजा ढोर थर में मरनि था, माण्हुनि वटि पाणी न आहे। ऐं अॼु बि मिठे पाणी लाइ सुबुह जी अख़बार में बि पढ़ी आयो आहियां त पंजाब ऐलान थो करे असां वॾा डैम ठाहींदासीं। हर हंधि इहो ओलड़ो नज़र ईंदो त जीअं मूं चयो त सूफ़ीअ जो पहिरियों जेको गुण आहे उहो अदम तशद्दुद आहे, हुसैन वटि आहे। उन खां पोइ सब्र, सब्र जी त इंतिहा आहे, इंतिहा। नंढा बच्चा, भार भाटिया, जिगर तां फिदा थींदड़ माण्हू। मुसीबतुनि जी महराज आहे करबला। त ॾुख जेको लतीफ़ जो सॼो मज़मून आहे, सूर। मूंखे लतीफ़ जो ज़िक्र कंदे उहो राज जे ॻाल्हि यादि थी अचे त इमाम हुसैन चयो त हिननि जी यज़ीद जी दुश्मनी मूं सां आहे, तव्हां महिरबानी करे हलिया वञो। 72 माण्हुनि जी लड़ाई आहे, हज़ारनि सां। तव्हां छो पंहिंजियूं जानियूं विञायो था? चई हा, तव्हांखे हुज़ूर शर्मी थिए थी, मां ही जेका बत्ती आहे इहा विसाए थो छॾियां। अंधेरे में बिना मुंहिंजे ॾिसण जे तव्हां हलिया वञो। मां तव्हां तां पंहिंजी बैत खणां थो, तव्हांखे इजाज़त थो ॾियां, तव्हां हलिया वञो। हाणे लतीफ़ यादि थो अचे, जॾहिं बत्ती ॿारी वई त सभई वेठा हुआ, रोअनि पिया त असांखे 10 सर बि हुजनि त तुंहिंजे मथां क़ुर्बान कयूं मुंहिंजा इमाम मिठा। पतंगनि पह कयो, मिड़िया मथे मच, पसी लहसन लचिया, सड़िया मथे सच, संदा ॻिचिन ॻच, वेचारनि विञाया। सही थी लॻे तस्वीर? ही आहे करबला। त वफ़ादारी जंहिंजो वॾे में वॾो मिसाल हज़रत अब्बास आहे। क़ुर्बानियूं ही 72 ॼणा आई। सब्र, इस्तक़ामत ऐं सभिनी हूंदे तौहीद जो सबक़ आहे करबला। मां तव्हांखे अजीब हिकिड़ी सीन ॾेखारियां त छो त असां आशिक़ आहियूं तौहीद जा, अहदियत जा। सभु पंहिंजा सिर ॾेई चुका आहिनि। इमाम हुसैन अमामा ॿधी, ज़ुल्फ़कार, मौला अली जी तलवार पंहिंजे कमर बंदि करे भेण सां खेमनि में बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम ख़ुदा हाफ़िज़ चवणु अचनि था। ही मक़ाम सोचो, रुगो लाशान क़ुर्बानियूं आहिनि, पाण बि क़ुर्बानी लाइ वञनि था। त जॾहिं ज़ैनब खे मोकिलाइण लाइ अचनि था त बीबी खे ॻाल्हाइण लाइ पहिरीं पंहिंजे रहमान रहीम अल्लाह जी तारीफ़ ॿुधनि था। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। बीबी हाणे इजाज़त, पंहिंजो हक़ अदा कया। ऐं जॾहिं वञनि था मक़तल ॾे त चवनि था पंहिंजे रहमान रहीम ख़ुदा खे न विसारजांइ भेण। जिस धज से कोई मक़तल में गया वो शान सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, इस जान की तो कोई बात नहीं, जिस धज से कोई मक़तल में गया। हाणे मसाइब, हाणे कुर्बानियूं, हाणे ही सूर विराण जो किस्सो। मौलाना रूम, सीना ख्वाहम शरह शरह, मूंखे उहो सीनो घुरिजे, ख्वाहम ख्वाहिश कयां थो, उहो सीनो घुरिजे
शरह शरह लीड़ूं लीड़ूं थियल हुजे अज़ फ़राक़, जुदाई विछोड़ो, सीना ख़्वाहम शरह शरह अज़ फ़राक़, छो इहो सीनो छा कंदुमि, ता बिगोयम शरह दर्दे इश्तियाक़, त मां उन सां पंहिंजा सूर विरहाए सघां, सूर विरहायां सरतियूं जे विरहाया वञनि। ता बिगोयम, त मां उन सां ॻाल्हायां, ता इन करे अहिड़ो सीनो घुरिजे जेको फारूं फारूं थियल हुजे, फ़राक़ जा सूर हिजर जा ॾुख खणी, त मां उन सां पंहिंजे हिन शरह दर्द खे, जेको इश्तियाक़ जो, जेको शौक़ जो, जेको हिननि परवाननि जो दर्द हो, जेके क़ुर्बान थी पिया, चवनि था जेकर ॿिया बि सर हुजनि हा त तव्हां ते क़ुर्बान कयूं हा। त ही आहे ही मक़ाम, शहादतूं वॾी ताक़त ऐं हिमत आहिनि हक़ लाइ वेहण लाइ, मज़लूम जे तरफ़ वेहण का। गुरु गोबिंद सिंह सिखनि जी तारीख़ में पंहिंजनि 2 शहज़ादनि खे, जिन खे भितियुनि में चुड़ायो वियो, 2 खे चकमोर जी जंग में शहीद कयो वियो, त नौजवान शहज़ादा 18-19 जा जॾहिं अचनि था त प्यासा आहियूं, चई हाणे जामे शहादत पीओ जी। सूरा सो पहचानिए जो मरे दीन के हेत, पुरज़ा पुरज़ा कट मरे कबो न छाॾे खेत। ठुकर ठुकर थी वञे उहो ऋण गजो राणो थियो। शुरू कंदासीं, साही जो वक़्तु थियो आहे, थोरो इंतज़ारु कयो। वेलकम बैक। साही तां वापसी कईसीं। हीअ दर्द जी दास्तान अॻिते हलंदी ऐं शाह साईं जो ज़िक्र, जीअं मूं चयो त सूफ़ियुनि जो असांजो सरताज साईं पंहिंजो मुकमिल सुर लिखियो आहे केॾारो, जंहिं ते भली केॾा बि इख़्तिलाफ़ कंदड़ भली कनि, पर हीअ ॿोली, ही फ़िल्सफ़ो, ही फ़िक्र, ही तरीक़ो जहिड़े तरीक़े सां साईं निभायो आहे, इहो सिर्फ़ु शाह लतीफ़ ई करे सघे थो। त अॼु मां पंहिंजे महिमान खे घुरायो आहे जेको केॾारो ते असां सां ॻाल्हाईंदो ऐं असां उन सां इन मुतलिक़ कचहरी कंदासीं, वाक़ई करबला ते ॻाल्हाईंदासीं। त मुंहिंजो प्यारो, तमामु प्यारो वेझो दोस्त, अवल बि मां हिन खे तकलीफ़ ॾिनी आहे, ज़ुल्फ़कार शर साईं भली साईं निज आया जी आया, असांखे थोरो इन ॻाल्हि ते अॻिते वठी हलो। जीअं असां शुरू कयोसीं त हीअ ॾुखनि जी दास्तान, केॾारे जो सुर जी। केॾारे जो सुर जेको आहे शाह साहिबु, जंहिंमें उन में हिकिड़ी जंगी दास्तान खे वाह जंहिं उरूज ते पहुचायो आहे, मां त इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि त उन सां इहो साबित थिए थो त शाह साहिबु हिकु सिंध जो फिरदोसी साबित थो थिए। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं उनखे उन जी जहिड़े तरीक़े सां शाह साहिबु मंज़रकशी कई आहे, हा हा, ईअं लॻे थो त अव्हां जी अखियुनि जे साम्हूं इहो वाक़ियो पेश थो अचे। बिल्कुलु। वाह ऐं इन वाक़े में अव्हां पंहिंजी साबित क़दमी में रही करे, उन मुसीबत में रही करे जेको अव्हांखे मिराज मिले थो, वाह, उहो अव्हांखे हमेशह जे लाइ अमर करे छॾे, अमर ता क़यामत ताईं। ऐं उन वक़्त में बि अव्हां जे उन वाक़े खे अमर कयो ऐं ईंदड़ वक़्त में बि अमर कयो। अहिड़े तरीक़े सां शाह साहिबु हीउ जेको वाक़ियो पेश करे थो, इन में वॾे में वॾो जेको असांखे सुर केॾारो में सबक़ु मिले थो, उहो सब्र ऐं क़ुर्बानी जो मिले थो। त सब्र ऐं क़ुर्बानी में ॾेई करे अव्हां पंहिंजो पाण खे हमेशह जे लाइ अमर था कयो। अहिड़े तरीक़े सां शाह साहिबु पंहिंजे सुर हिक में चए थो त जन्नत संदन जू फ़ाइक़ हलिया फिरदोस ॾे। वाह, जन्नत छा थींदी आहे? जन्नत कुझु बि न आहे हुन लाइ, हू पंहिंजे फिरदोस हलिया विया, पंहिंजे हुन मेराज खे वञी पहुता। शहज़ादा आहिनि, हुननि जी हिकिड़ी क़ुर्बानी आहे, हुन तारीख़ हिकिड़ो अमर कयो आहे। अहिड़े तरीक़े सां शाह साहिबु जेकी वरी उन में सख़्तियुनि जी जेकी मंज़रकशी करे थो, उहा हिकिड़ी अमर
उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। अहिड़े तरीक़े शाह साहिबु चए थो सख़्ती शहादत जी नसुरो ई नाज़ निसोरो ई नाज़। नाज़। वाह वाह नाज़ ज़बरदस्त। रिंद परोड़ी न राज़ कज़िए करबला जो। वाह मतिलबु हीउ जेको सख़्तियुनि जो इम्तिहान आहे इन खे सिर्फ़ु रिंद ई परोड़े सघनि था, सम्झी सघनि था जेका माण्हू इन ॻाल्हि खे मतिलबु उन ॻाल्हि जी फिलोसॉफी खे सम्झी था सघनि। हाणे शहादत जी जेकी शक्ति आहे असल में हक़ीक़त में महबूब खे पंहिंजे मालिक सां मिलाए थी। वाह जॾहिं अवां क़ुर्बानी ॾियो था ऐं शहादत जे मंज़िल खे पहुचो था अवां पंहिंजे महबूब सां जंहिंजे लाइ चऊं त समूरो नाज़ आहे। नाज़ आहे, वाह माना उहो अवां खे हमेशह जे लाइ नाज़ थो ठाहे छॾे, वाह नाज़ थो ठाहे छॾे। अहिड़ी तरीक़े सां शाह साहिबु वरी अॻिते हली चवंदासीं कामिल करबला में आया जुग जवान। वाह ही उनजी पिक्टोरल पिक्चर जेका इमेजिस आहे कहिड़ी हो मोटिवेशन सां अचनि था, कीअं पाण खे वठी था अचनि। वाह ॾिसो न इहा बि हिकिड़ी वॾी क़ुर्बानी आहे। जॾहिं अवां ॾिसो था पिया हिकिड़ो जंग जो मैदान आहे ऐं अवां हू माण्हू अक्सरियत में आहिनि, हा अवां अक्सरियत में न आहियो, हा उन्हनि जे बावजूद बि जेको अवांजो क़ुर्बानी जो जज़्बो आहे उहो अवांखे सरशार थो करे। वाह इन जी वरी शाह साहिबु जहिड़ी तरीक़े सां मंज़र कशी करे थो त कामिल करबला में आया जुग जवान हा धरती धुबी हा लर्ज़ी थरथिलिया आसमान, ज़मीन आसमान खे हिलाए छॾियो। वाह माना इहो हिकु एॾो वॾो वाक़ियो आहे ज़बरदस्त। जंहिंमें धरती धुबी हा लर्ज़ी थरथिलिया आसमान हा कर हुई कान हू निज़ारो नींहं जो, हो निज़ारो नींहं जो। वाह वाह इहो इश्क करे इश्क इहा इश्क जी इंतहा आहे वाह जेकी अवां खे मदीने खां हलाए थी अची करबला जे मैदान में अवां जी क़ुर्बानी घुरे थी। ज़बरदस्त। इन ॻाल्हि खे वरी अॻिते शाह साहिबु जेको आहे साईं पंहिंजे सुर केॾारो में अञा वधीक वाज़े कयो आहे। इहा क़ुर्बानी कीअं थी ॾिजे। क़ुर्बानी दोस्त इन खे वरी शाह साहिबु पंहिंजी मंज़र कशी कई आहे त दोस्त को हाए दादला, वाह वाह दोस्त को हाए दादला मोहब माराए ख़ासन ख़लीलन खे सख़्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे उन्हनि मंझि आहे का ऊनी ॻाल्हि इसरार जी। वॾी राज़ जी ॻाल्हि आहे जेका सख़्तियुनि जी शाह साहिबु ॻाल्हि थो करे। इहा हज़रत इब्राहिम खां वठी शुरू थी थिए, हज़रत याकूब खे ॾिसो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिसो। इन्ही जी वरी मंज़र कशी असांजे जेको आहे शाइर मशरिक़ कई आहे त इब्तिदा है उसकी इस्माइल से और इंतहा हुसैन। वाह हे रंगीन और सादा दास्तान हरम जेको इकबाल चए थो त उनजी इब्तिदा इस्माइल खां थी आहे, उहा ई गर्दन इंतहा मैदान करबला में खे मुकमिल कयो हुसैन जी क़ुर्बानी। वाह ज़बरदस्त इंतहा आहे हुसैन। त ही जेको ख़ासन खलीलन खे सख़्तियूं सहाए अल्लाह समद, ही एॾो प्यारो लफ़्ज़ आहे जेको बेपरवाह आहे। वाह वाह बेनियाज़ आहे सा करे जा चाहे, यानी पंहिंजी मर्ज़ी सां हले थो। बंदे जी अज़मत इहा आहे त उन ते सब्र करे, पाण उन जे अॻियां सब्र सां ख़ुशीअ सां पाण खे सरेंडर करे। वाह यानी असांखे करबला मां जेको वॾे में वॾो लेसन थो मिले जेको असली इस्लाम जी इंटरप्रिटेशन आहे त सरेंडर योरसेल्फ अनकंडीशनली, बिना कंहिं शर्त शरूर जे टू द विल ऑफ गॉड। इहो हुसैन करे ॾेखारियो जंहिंजे करे असांखे अजमेर शरीफ़ मां हज़रत मुइन जी आवाज़ थी अचे शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन सरदाद नदाद। सिर हलियो वञे दस्त, ही जेको हथ आहे दर दस्त यज़ीद, यज़ीद जे हथ में ही हथ न आहे ॼणो। वरी तो चए हका के बिनाए ला इलाह हस्त हुसैन, त ला इलाह जो सबक़ पढ़ाए ॾेखारियूं जॾहिं पंहिंजी मर्ज़ीअ खे छॾे टोटल सरेंडर करे। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि ॾियारायां त जॾहिं शिमिर आख़िर में इमाम ते खंजर सां हमला था कनि त अज़ां जी आवाज़ थी अचे, चएसि तो शिमिर बसि कर, मूंखे बरकत नमाज़ पढ़णु ॾे, सजदे शुक्र अदा करणु ॾे, सजदे शुक्र। त ही सिर तव्हांजा कुर्बान, जान दी उसी की थी, हक़ तो ये है कि हक़ अदा न हुआ। त ही एॾो हक़ पंहिंजा बच्चा पंहिंजा बीबियुनि खे सख़्तियूं सां दोस्त। इन जी वरी ॾिसो न सुर केॾार में जेकी शाह साहिब ॿिए मंज़र कशी कई आहे
उहा वरी हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। शाह साहिबु फरमाइनि था जहिड़ो लाहे यज़ीद अली जी औलाद सी आहे सा न पसंदि ईद जा हूंदी मीर हुसैन सी ज़ारा तुंहिंजी कहिड़ी ईद थींदी न बाबा? थींदी छाजे करे हू हक़ ते आहिनि, हू हक़ ते हक़ ते आहिनि। ही हक़ ऐं बातिल जी जंग आहे, न थींदी जेकी मीर हुसैन खे थींदी। बहितर आहे तूं इहो जहिड़ो ख़तमु ख़तम कर कर, हा, ख़तम कर। वाह ॾिसो साईं पंहिंजे घणनि रुखनि सां हिन ॻाल्हि खे पेश थो कये। हा, इन पूरी जेकी दास्तान आहे या जेकी इहा तारीख़ आहे इन जी करबला जी, इन खे शाह साहिबु मतिलबु हिकिड़े उरूज ताईं खणी वियो आहे। उन जी मंज़र कशी एतिरी कई आहे जो हुनखे हिकिड़ो हमेशह जे लाइ दास्तान उन वाक़े खे अमर कयो आहे। क़यामत ही साईं हुनखे साहिड़े पंहिंजे रसाले में जमा करे छॾियो। वाह वाह। वरी अॻिते हली शाह साहिबु फरमाईंदे हुसन न आहे हसन न आहे हुसैन वटि ॿेली न ॿाहूं साड़ी शहज़ादनि जूं आहे अॻाहूं यज़ीद जलाहूं तेला करी तकड़ियूं। मतिलबु हू अकेला आहिनि त तुंहिंजी हेॾी वॾी फ़ौज आहे। वाह वाह वाह। मूंखे ज़मानो यादि थो अचे इमाम हुसैन जॾहिं पैदा थिया एॾा ख़ूबसूरत शहज़ादा जो पाण सगोरनि हुनखे कच्छ में खणी चुमियूं पिया ॾिनियूं त अखियुनि मां ॻोढ़ा पिया किरनि। सभिनी पुछो त या रसूलल्लाह ही एॾे शहज़ादे खे तव्हां खणी खिलो ख़ुशि थियो प्यारु कयो था पर तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा छो अचनि था? चई जिब्रील ख़बर खणी आयो त मां तव्हांखे मुबारक बि ॾियणु आयो आहियां ॾोहिटे जी ऐं पुरसो बि करणु आयो आहियां। छा लाइ त हीउ शहज़ादो करबला में शहीद थींदो, मुंहिंजो खून वहंदो। त इहा ॻाल्हि ॿुधी बीबी फातिमा तव्हां जेको शाल शरीफ़ खे पढ़ियो न जी त पुछई चई भला तव्हां हूंदा? चई न। चई मां हूंदमि? चई न। चई अली हूंदो? चई न। चई पोइ अकेलो हसन? चई न हूंदो। त जेका शाह साईं हिन ॻाल्हि मूंखे पलटे विधो त मुंहिंजो अकेलो यतीम छोकिरो क़ुर्बान थींदो करबला त हसन बि हुन सां गॾु न आहे। त इहा ॻाल्हि उन वाक़े खे यादि थो ॾियाराए। शाही जो वक़्तु आहे, थोरी देरि इंतज़ारु कयो। वेलकम बैक। साईं तां वापसी कई से सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हका के बिना ला इलाह हस्त हुसैन। हिन कुर्बानीअ जी अज़मतुनि ते त इस्लाम खे सही रूप में याने सरेंडर करणु अहिड़ो सेखारियईं जो ता क़यामत त इंसानु पंहिंजी मर्ज़ी कीअं सरेंडर करे थो। गुरु नानक साहिब जन चयो सो पातशाह साहा पात साहिब नानक रण रजाई। उन जे मर्ज़ीअ सां हलणु घुरिजे। शाहनि बादशाहनि जो बि शाह आहे। त हीअ कुर्बानी जेका थी उन में हिन सॼे किसे में के असांखे अख़लाक़ी इक़दार मिलनि था। हिन सब्र इस्तक़ामत ईमान ऐं अक़ीदे जी पकाई सां गॾु असां उन्हनि ते ॻाल्हाइणु चाहींदासीं त हिन अॼु जी दुनिया में असां हिन किसे खे कहिड़ी तरह सम्झी सघूं था। जीअं मां हिकिड़ी इब्तिदा कयां त जॾहिं नैनवा हिन करबला जे मैदान में दुलदुल हलण खां अॻिते इनकार कयो त इमाम पुछियो त बाबा हिन इलाइक़े जो नालो छा आहे? चईसीं हिन खे मैदान नैनवा या करबला चयो वेंदो आहे। त सम्झी विया जेका मां हीअ तव्हांखे बशारत ॿुधाई रसूलुल्लाह जी त हुज़ूर जन खे हीअ जिब्रील अची ॿुधाई कहाणी त पाण इमाम सम्झी विया। चई बाबा हिते असां खेमा खोड़ींदासीं, हिन धरतीअ ते असांखे रहणो आहे। त पोइ हाणे इंसानी इक़दार जी ॻाल्हि थो कयां त पुछूं त हीअ कंहिंजी ज़मीन आहे? त उहो मालिक आयो ऐं उनखां पुछूं बाबा तुंहिंजी हीअ ज़मीन ते असां रहंदासीं, असांखे कब्ज़ो न आहे करिणो। हीअ आहे इस्लाम ईमानदारी। 10,000 दरहम ॾेई उहा ज़मीन ख़रीद कनि था, पोइ चवनि था त हाणे तव्हां हिते खेमा हणो जॾहिं त ख़बर आहे शहादत आहे। त अहिड़ा जेके वॾा गुण आहिनि उहे असांखे मिलनि था। त असां तव्हां सां इहो डिस्कस कंदासीं ज़ुल्फ़कार त असां अॼु जे दौर में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे सम्झी सघूं था। साईं इन खे जेकी इन ॻाल्हि खे हाली साहिबु जेको आहे वधीक क्लियर कयो आहे। चवनि था न क़त्ल हुसैन में है मर्ग यज़ीद
हाँ कत्ल हुसैन असल में है मर्गे ये यजीद मोहम्मद अली जोहर जो आहे। हाँ सॉरी, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। वाह मतलब जेकी हुननि जी कुर्बानी आहे वाह वाह उहा इस्लाम में हर वक़्तु ज़िंदा आहे। वाह वाह उन में उन जेको असां कुर्बानीअ सबक़ु आहे खां पोइ सही सूरत में वाह वाह उन कुर्बानी जो जेको जज़्बो आहे, वाह उन कुर्बानी जो जेको मक़सदु आहे उहो हर वक़्त में ज़िंदा आहे। वाह वाह ईअं न आहे त उहा कुर्बानी उन वक़्त में माण्हू भुलिजी वञे उनजो मक़सदु। जहिड़े तरीक़े सां अवां ॻाल्हि कई त जिते इमाम साहिबान खीमा खोड़िया उन लाइ बि उन्हनि जेको आहे हक़ अदा कयो। वाह ॻाल्हि उहा हक़ अदा करण हक़ अदा जी वाह वाह हक़ अदा कयो ऐं सबर सां उन्हनि हक़ अदा कयो। ऐं उन मां असांखे इहो सबक़ु मिले थो त जेको बि असां में जज़्बो आहे या जिते बि ज़ुल्म आहे या जिते बि अवां को कमु कयो था उहो अवां पंहिंजे राइट सां कयो, हक़ सां कयो, कंहिंसां नाइंसाफ़ी न कयो। नाइंसाफ़ी नाइंसाफ़ी न कयो। वाह 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 इन में वाह 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 हुरमला जॾहिं पंहिंजे भाउ ऐं ॿारनि खे वठी कुर्बानी खां अचे थो त जॾहिं हुर जो नौजवान पुटु कुर्बान थिए थो शहीद थिए थो त इमाम डुकी वञनि था वाह त हुर नौजवान पुट जो लाशो खण तूं परे थी मां थो खणी वञा। ऐं जॾहिं अली अकबर शहीद थियनि था ही अजीब मंज़िलूं आहिनि जितां माण्हू खे सिखणो पवंदो त दुख में केॾी इस्तक़ामत हुजे हिकिड़ो सबर जो वाक़ियो आहे उहो असांखे हिकिड़ो ज़िंदगी जो सबक़ु ज़िंदगी में जेको असांखे हिकिड़ो सबक़ु वाह वाह सेखारे थी त जेको सबर आहे सबर सां गॾु जेकी अव्हांखे कुर्बानी आहे उहा अव्हांखे अज़ीम थी ठाहे वाह हमेशह जे लाइ। हमेशह माण्हू पंहिंजे पाण खे छो त हक़ीक़त दुनिया जी खां वाक़ुफ़ु हुजे माण्हू जेकॾहिं बिल्कुलु वाह बिल्कुलु इहा असल हक़ीक़त आहे त सबर जेको आहे अव्हांखे अज़ीम करे थो, उन जी कुर्बानी अव्हांखे हमेशह जे लाइ अमर थी करे। इहा ई कुर्बानी आहे जेकी अव्हां सबर सां हक़ ऐं बातिल जे विच में जेकी जंग थिए थी उन में सबर जेको आहे उहो अव्हांखे अज़ीम करे थो। इस्तक़ामत बहादुरी तव्हां कहिड़े पासे असांखे इहो ॾिसणो आहे। बिल्कुलु 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 इहा ई ॻाल्हि आहे। जेकॾहिं अॼु जे दौर में जेकॾहिं किथे बि ज़ुल्म थिए थो उन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं आवाज़ु उथारणो आहे इहा बि असल में हिकिड़ी हुसैनियत ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत यज़ीदियत ऐं हुसैनियत में इहो ई फ़र्क़ु आहे उहा हर दौर में ज़िंदा रहे थी। वाह ता क़यामत वाह तव्हां हक़ ऐं सच जे पासे आहियो त हुसैनी आहियो हुसैनी आहियो। ऐं जेकॾहिं थोरे मुफ़ादनि खां लूर लूर करे नाहक सां गॾिजो था तव्हां यज़ीद जे टोले जा हिसा आहियो। बहितरीनु अॼुकल्ह जी जेको असांजो मुआशिरो आहे उन में ॾिसो नाइंसाफ़ी आहे, ज़ुल्म आहे, सितम ज़रीफ़ी आहे, माण्हू जे हक़नि ते धाड़ो आहे, फुर लुट आहे। उन लाइ बि जेकॾहिं माण्हू को पंहिंजो हक़ लाइ आवाज़ु उथारे थो इहा बि हुसैनियत आहे, वॾी हुसैनियत आहे, ज़बरदस्त। अॼु जे दौर में जेकॾहिं असां इन जी फिलोसॉफी सम्झूं कुर्बानी जी उहा इहा ई आहे त अव्हां कंहिं मज़लूम लाइ आवाज़ु उथारियो था, कंहिं मज़लूम लाइ अव्हां उनखे हक़ु ॾियारण लाइ बीहो था ऐं उनजो साथ ॾियो था त इहा बि अव्हांखे तव्हां हुसैन जे काफ़िले जा आहियो। हुसैनियत तव्हांजो असल में हुसैनियत ॿिए लाइ कुर्बानी ॾियणी आहे। वाह वाह राय हक़ लाइ कुर्बानी ॾियणी आहे। वाह तमामु सुठो मज़लूमनि जो साथ ॾियणो। वाह वाह केॾारो जी हिकिड़ी झलक तव्हांखे ॾेखारियां छा जंग जो नक्शो आहे ऐं साईं जा लफ़्ज़ ॾिसो। चए थो त बहादुर गॾिया बहादुरे खड़ग खखोल खलोल कनि छा था कनि विझनि धड़ धड़नि ते हाकारियूं हड़नि न वेंदे बीज आए ते किरनि कंध नचनि सीन त ॾिसो धड़नि जे मथां धड़ पिया आहिनि लाभारो थो लॻे सिरनि जो किरनि कंध नचनि ऋण गजो राड़ो थियो। त हीअ जेका कैफ़ियत आहे हीअ जेको माहौल आहे इहा एॾी वॾी कुर्बानी खणी ऐं असां केॾारो खे पढ़ूं था ईअं पढ़ूं था ॼण असांखे लॻे थो त असां करबला में मौजूदु आहियूं। छा हुननि जी हिकमत मिली हुई यानी जंग जे मैदान खे असांखे खणी साईं सेखारे थो त कीअं विढ़ंदव हणणु हकलणु भॼाइणु ॿेली सारणु जेके शहीद था थियनि जेके ज़ख़्मी था थियनि हणणु हकलणु ॿेली सारणु माझा ई मरक विझनि कोन फ़र्क़ु रिक वहंदी रांदि में रुक वहंदी रांदि जेका हिते दूबदू लड़ायूं हलनि थियूं पियूं
उन में फ़र्क़ु न अचे। ही सभई शयूं सभिनी महाज़न ते करणियूं आहिनि। हिन ज़िंदगी लाइ चए थो सूर्य अमरी सोभ खे त दिलि जा वहम विसार। हाणे भाला विड़ भाकुरें आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतारो थिए। त ही ऋण जी आहे ऐं ऋण जी हिकमत ॿोली में जॾहिं ॻाल्हियूं निकिरी वञनि तॾहिं क़ुर्बानी भली थिए। शाह इनायत शही यादि थो अचे सिंध जी तारीख़ में, मखदूम बिलावल यादि अचे थो। त ही उहो माण्हू आहे, ही मंसूर हिलाज ऐं सरमद, ही उहे माण्हू आहिनि जेके हक़ लाइ विढ़िया। ही सॼी इंस्पिरेशन आहे इमाम हुसैन जी, जेका असांखे एतिरो ॾाढो करे थी। जीअं मूं तव्हांखे मंडेला जी ॻाल्हि ॿुधाई, गांधी जी ॻाल्हि ॿुधाई, त दुनिया रहंदड़ दुनिया ताईं ही हिकिड़ो लाज़वाल ऐं बेमिसाल दास्तान आहे। ऐं शाह उनखे पंहिंजे समूरनि कारीगरनि सां अमर करे छॾियो आहे। त कहिड़ी तरह तव्हां विढ़ो ऐं उन विढ़ण में जेका वॾे में वॾो किरदारु आहे उहो औरतुनि जो आहे। छो त असां जेकॾहिं उतां मज़बूत आहियूं, मर मरी आउं रोआं, हे लफ़्ज़ त ॿुधो, मर मरी शहीद थी वञ, आउं रोआं मोटी आ मकांद, मोटी न अजांइ रण मां, कचनि वॾा पांद। पोइ जेके वेण मिलंदा, जेके ॾोरापा मिलंदा, जेके महणा मिलंदा, उहे सही न सघिबा। कचनि वॾा पांद जीअण थोरा ॾींहड़ा, जीअण थोरा ॾींहड़ा, सच लाइ जियो, हक़ जे तरफ़ जियो। ज़िंदगी त वञणी आहे, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा। त ही छा दास्तान आहे? जी ज़ुल्फ़कार, तव्हां कुझु हिनखे वधीक एक्सप्लेन कयो। जीअं अवां चयो न घोड़नि ऐं घोटनि ॾींहं थोरा, जीअण थोरा ॾींहड़ा। त जेकी जंहिं माण्हुनि जे अंदरि क़ुर्बानी जो जज़्बो आहे, सभ खां वधीक इहो सिखूं था, इहो सिखो था त ज़िंदगी महदूद आहे। जेकॾहिं अवां का क़ुर्बानी ॾेई वञो था, उहा क़ुर्बानी अव्हांखे हमेशह जे लाइ हिकु यादगार थी करे छॾे, बेग़र्ज़ लाज़वाल ॿियनि जे लाइ। हाणे अवां ॾिसो न शाह इनायत शहीद जो वाह वाह ज़बरदस्त जी क़ुर्बानी ॾिसो, हा हा, हुनखे घाणे में पीड़ियो वियो। हा, मखदूम बिलावल खे छाला त हू चए पियो त मां अरगुननि जा पेर पंहिंजे ज़मीन ते नथो ॾिसी सघां। हू पंहिंजे हक़ लाइ हुयो, हक़ लाइ पंहिंजे हक़ लाइ विढ़ो। केॾारो इहो आहे, केॾारो इहो जो सबक़ु इहो आहे। त ॾिसो न, अवां कॾहिं बि पंहिंजे हक़ लाइ विढ़ो था ऐं उहो हक़ अवां जो सच आहे त अव्हांखे उन में कामयाबी मिले थी, ऐं उहा कामयाबी अव्हांखे हमेशह जे लाइ अमर थी करे। अॼु हज़ारे माण्हू हुन जा ॿार तव्हांखे हुसैन ऐं अब्बास मिलंदा, उहा यज़ीद न मिलंदो, न उनजो नालो मिलंदो, न उनजो निशान। तारीख़ शाहिद आहे त केतिरियूं जंगियूं हाराए बि खटी वठबियूं आहिनि। बिल्कुलु जी जी, जॾहिं अवां सच सां विढ़ो था त अवां हारायल जंग बि खटियो था। करबला बि त इहो ई मिसाल आहे न साईं, करबला बि त इहो ई मिसाल आहे। ॾिसो हुसैनियत इहा ई आहे, हुननि हाराए बि करे खटियो आहे। अॼु तारीख़ में ॾिसंदव त हर जॻह ते अव्हांखे हुसैन ऐं हुसैनियत मिलंदी, यज़ीद अव्हांखे किथे न मिलंदो। इहो ई असांजो मक़सदु आहे। वाह वाह वाह, तमामु सुठो। ऐं सॼी बैन अल-अक़वामी दुनिया लाइ सिर्फ़ु आख़िरी जोश मलियाबादी जी लाइन पढ़ंदुसि, इंसान को बेदार तो हो लेने दो, इंसान को बेदार तो हो लेने दो, हर कौम पुकारेगी हमारे हैं हुसैन। अॼोको प्रोग्राम पूरो थियो, ईंदड़ हफ़्ते वरी गॾु आहियूं। हक़ मौजूद सदा मौजूद।